सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में प्रोग्राम लाइव हले पियो जुमे जो ॾींहं जो सरदार ऐं अॼु जो प्रोग्राम जो पैटर्न हमेशह पूरे हफ़्ते में असां जेके बि प्रोग्राम हलायूं था सूमर खां वठी जुमे जे ॾिहाड़े ताईं प्रोग्राम लाइव हलंदा आहिनि। टाइमिंग बि अव्हांखे ख़बर आहे त 10 बजे खां वठी 12 बजे ताईं प्रोग्राम लाइव नशर कयो वेंदो आहे मेहरान टेलीविज़न तां। ऐं अव्हां जेके बि असांजा ॾिसंदड़ आहियो कोशिशि हूंदी आहे त अव्हां जे लाइ प्रोग्राम ख़ूबसूरत हुजे, पर हीउ जेको प्रोग्राम हूंदो आहे जंहिंजो पैटर्न कुझु अहिड़े तरह हूंदो आहे त पोइ असां लाइ बि ॾाढो प्रोग्राम सुठो हूंदो आहे, सोभारो हूंदो आहे। नातिया कलाम ॿुधंदा रहंदा आहियूं ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं प्रोग्राम में हलंदियूं रहंदियूं आहिनि जेके दुनिया ऐं दीन जूं जेके ॻाल्हियूं आहिनि गॾो गॾु हलंदियूं आहिनि त पोइ सुठो लॻंदो आहे। अच्छा, बैलेंस्ड लाइफ हुअणु तमामु घणी ज़रूरी आहे, उनजे लाइ बैलेंस्ड पैटर्न हुअणु तमामु घणो ज़रूरी आहे ऐं तालीम में बि बैलेंस्ड वे हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे। त अव्हांजा ॿार यकीनन हाणे स्कूल बि वेंदा हूंदा, अगस्त जो महीनो आहे, 4 तारीख़ आहे, त उहो ई वरी सेम पैटर्न उहो ई सर्किल सुठे तरीक़े सां ॿारनि खे अव्हां यकीनन टाइम ॾींदा हूंदव। जेकर टाइम न बि ॾियो पिया त ॿारनि खे टाइम ॾियो, इहो ई टाइम आहे जेको हथ मां वारी वांगुरु खिसकी वेंदो आहे ऐं ॿीहर हथ में कोन अची सघंदो आहे, उनखे तव्हां ॿीहर क़ाबू कोन था करे सघो। त प्रोपर हिकिड़ो टाइम हुअणु खपे। ॿार स्कूल वञे थो, पोइ मदरसा वञे थो, रिलीजियस तालीम हासिल करे थो ऐं वरी घर में बि ॿार जे लाइ तव्हां ॾिसो त उन्हनि जूं छा छा एक्टिविटीज़ रहियूं। चेक एंड बैलेंस न हूंदो त ॿार यकीनन किथे न किथे ॿार डाइवर्ट थी वेंदो। त उन डाइवर्सिटी खां बचाइण जे लाइ बहितर आहे त अव्हां ॿार जो चेक एंड बैलेंस रखो। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधंदा व्यूअर्स, लाल मिठो मैसर साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं उनखां अलावा कारी मोहम्मद अली नक्शबंदी साहब बि मौजूदु आहिनि, तमामु बहितर ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि। सो नातिया कलाम अव्हां खां ॿुधंदासीं ऐं मुंहिंजी दिलि चाहे पई त थोरो मशहूरु को कलाम हुजे त प्रोग्राम में अञा रौनक छाइजी वेंदी। जी बिस्मिल्लाह कयो। एक बार दुरूद पाक पढ़ लीजिए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना सलातो सलाम। ज़हरा पाक के सदक़े में, मौला अली के सदक़े में, हसन हुसैन के सदक़े में, मौला गाजी अब्बास के सदक़े में, शोहदाए करबला के सदक़े में, हम सबको मदीने बुलाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। या नबी नज़र करम फरमाना, या नबी नज़र करम फरमाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। आपके दर का हूँ मैं भिखारी, आप हैं मेरे दाता, आपके दर का हूँ मैं भिखारी, आप हैं मेरे दाता। सारे रिश्ते नातों से है प्यारा अपना नाता, आप तो है आता है जिनको, आप तो है आता है जिनको सबकी लाज निभाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। ज़हरा पाक के सदक़े में, सैयदा पाक के सदक़े में, मौला अली के सदक़े में, हसन हुसैन के सदक़े में, गाजी अब्बास के सदक़े में, हम सब को मदीने बुलाना, ए हसनैन के नाना, ए हसनैन के नाना। एक तमन्ना है बस दिल में,
اور نہ حسرت کوئی، کچھ نہ مانگو مال و زر، عزت شہرت نہ کوئی، دنیا کا محتاج نہ کرنا، دنیا کا محتاج نہ کرنا، اللہ دنیا کا محتاج نہ کرنا، اپنا کرم فرمانا، اے حسنین کے نانا، اے حسنین کے نانا، نسبت کا فیضان ہے دیکھو، خادم غوث جلی ہوں، کرتا ہے مجھ پہ ناز زمانہ، میں اوصاف علی ہوں، آپ کی آل کے در کا نوکر، 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 مجھ پہ کتنا نیازی کرم ہو گیا، دنیا کہنے لگی پنجے تن کا گدا، جب سے میں اس گھرانے کا نوکر ہوا، سب سے اچھی میری نوکری ہو گئی، آپ کی آل کے در کا نوکر، آپ کی آل کے در کا نوکر، اور سائل ہوں میں پرانا، اے حسنین کے نانا، اے حسنین کے نانا، ہر سال مدینے بلانا، اے حسنین کے نانا۔ سبحان اللہ، سبحان اللہ، ماشاء اللہ، انتہائی خوبصورت کلام، انتہائی خوبصورت دعا، نالے مٹھو میسر صاحب موجود ہیں، صاحب گزارش یہ آئی ہوں تو تمام کا پرانی نعت بدائے جو، پر ان کا پیری اسکولز کھلی چکا ہیں، آگسٹ ہے، جون ऐं जुलाई जो महीनो पूरो कंप्लीट मोकलुनि जो ॿारनि गुज़ारियो, उस्तादनि गुज़ारियो, ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ी नई स्प्रिट, नओं हौसलो, नओं जज़्बो ऐं उमेद बि रखूं था त तालीम खे जिते जिते तरजीह ॾिनी वेंदी यकीनन बहितरी उते ई मुमकिन आहे। अवां छा था भायूं त कहिड़े तरीक़े सां वरी असांजा जेके बि जहिड़ो सिस्टम आहे हाणे ॼाणे हर को थो, जेके बि ॿुधंदड़ आहिनि अवां असां सभु ॼाणूं था जेको असांजे ॻोठनि में स्कूल आहिनि, हींअर वरी बि सिलेक्शन बहितर आहे, सिस्टम कुझु बहितर आहे, कीअं भला बहितरी मुमकिन आहे? मुमकिन थिए थी पई, माना बहितरी जे तरफ़ आहियूं जी जी, त छाजे करे जो माण्हू सोचनि था तालीम खां सवाइ कुझु कोन्हे, ॿुधो न, उन जे करे पोइ माण्हू भरपूर कोशिश कनि था। हा सही, जीअं माना अॼु खां 20 साल या 10 साल पोइ ते वञूं, उन जी बनस्बत मतलब हालात बहितर आहिनि, माण्हुनि में एतिरो कम अज़ कम शऊर अची वियो आहे त उहे इहो सम्झनि था त तालीम खां सवाइ कुझु कोन्हे, पोइ केतिरा ई सबब आहिनि जंहिंजे करे के माण्हू पंहिंजा ॿार नथा पढ़ाए सघनि। बाक़ी इन ॻाल्हि खां इनकार कोन्हे को त को उहे माना इन करे नथा कनि तालीम में कुझु कोन्हे, ईअं कोन्हे, पर पोइ सबब थियनि था ऐं ॿार वीचारा वञनि था स्कूल, अलाह साईं उन्हनि जो जेको आहे सो मुस्तक़बिल रोशन करे। ऐं बिल्कुलु असांजो जेको हितां जो ॿारु आहे उहो महिनती बि आहे ऐं अलाह साईं उनखे वॾी बुलंदियुनि ते पहुचायो बि आहे, ईअं कोन्हे को। केतिरा ई कैरेक्टर आहिनि असांजे साम्हूं या असांखे उनजी ज़िंदगियूं पढ़ण लाइ या ॾिसण लाइ मिलनि थियूं त उहे हिकिड़े माना नंढे ॻोठनि सां वाबस्ता माना आहिनि, पर जीअं हाणे ताज़ो ताज़ो असांजी हिकिड़ी न्याणी हुई हितां जी, उनखे जेको आहे सो माना अमेरिका उन्हनि माना इनवाइट करे नासा जे इदारे इनवाइट कयो, नासा वारनि घुरायो, इहो असांजे लाइ फ़ख्र जूं ॻाल्हियूं आहिनि। एंटी स्लीपिंग जेको आहे सो ग्लासेस उन, हा ग्लासेस जेके उन पाता ठाहिया त जेके ड्राइवर खे माना निंड, बिस्मा नंढड़ी जो नालो आहे, ऐं बिस्मा नंढड़ी जो नालो आहे, उन नंढड़ीअ ॼण त असां सॼी क़ौम जो कंधु मथे करे छॾियो न। ऐं अहिड़ा काफ़ी माण्हू आहिनि, पोइ किन खे मौक़ा मिलनि था, किन खे नथा मिलनि, पर असां में जुस्तजू जो मौक़ो आहे, माना जुस्तजू जो हिकिड़ो माना मादो आहे असां में, छाजे करे जो भिट जणी बादशाह जे 3 सीटुनि में एतिरी माना जेको फ़िक्र आहे, एतिरो आलम आहे,
जेके बयानु नथो करे सघिजे बेशक, बेशक। यकीन इन्हनि वॾीअनि जूं इन्हनि बुज़ुर्गनि जूं दुआऊं आहिनि ऐं असांजी क़ौम जेका सिंधी क़ौम आहे उहा बि सिंधी जेका ज़बान आहे उहा शाहूकार ज़बान आहे हा। जेके 52 अखर आहिनि हा, 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 पंहिंजा बिल्कुलु, ऐं इहो ई सबबु आहे त सिंधी माण्हू हर लैंग्वेज खे सुठे लहजे में ऐं आसानी सां ॻाल्हाए सघे थो केतिरनि ई माण्हुनि वटि के लफ़्ज़ कोन्हनि खे माना जीअं असां वटि हा, हा, माना केतिरा ई मिसाल मिलनि था। केतिरा ई मिसाल जी, आहिनि जी, त उहे लफ़्ज़ कोन्हनि त उन्हनि माण्हुनि खे माना हबक महसूसु थींदी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह जो असां वटि 52 लफ़्ज़ आहिनि ऐं असांजी ॿोली जेका आहे सा वॾी माना मान वारी आहे वॾी जेको आहे सो इज़त वारी आहे वॾी शाहूकार ॿोली आहे जंहिंमें जेतिरा अखर वधीक हुजनि उहा माना ओतिरी ई माना जेको आहे सो सही सही पिया चओ बिल्कुलु बिल्कुलु सही पिया चओ अव्हां ॿोलियूं सभु सुठियूं हूंदियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि सिखण जो जेको शौक़ु आहे उहो बि हुअणु खपे पर हा पंहिंजी पंहिंजी जेका ॿोली आहे उन में जेका प्राइमरी एजुकेशन आहे इहो यूनाइटेड नेशन्स जे तरफ़ खां बि फिक्स्ड हिकिड़ी पॉइंट आहे त बाबा तव्हां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी ॿोलीअ में प्राइमरी तालीम ॾियो तॾहिं ॿारु क्रिएटिव थींदो अदरवाइज़ ॿारु क्रिएटिव कोन थींदो पोइ तव्हां उर्दू ॻाल्हायो त ॿार खे प्राइमरी एजुकेशन उन में ॾियो सिंधी आयो त सिंधी में ॾियो ऐं घर में जेकर तव्हां पंजाबी जेका ॿोली ॻाल्हायो था ॿार खे जेकर उन में उहो कॉन्सेप्ट ॾींदो त ॿारु वधीक क्रिएटिव थींदो ॿारु वधीक सम्झंदो ऐं तव्हां बिल्कुलु सही चयो त नासा जेका इनवाइट कयो अमेरिका इनवाइट कयो बिस्मा खे जंहिं एंटी स्लीपिंग ग्लासिस जेको आहे सो ठाहिया त यकीनन असां बहैसियत सिंधीस और पाकिस्तानी असांजे लाइ इहा ॻाल्हि तमामु क़ाबिले फ़ख़्रु आहे त टैलेंट जी कमी कोन आहे पर ॻाल्हि इहा आहे त तव्हां मौक़ा फ़राहम कयो त पोइ टैलेंट उभरण या उसरण में का देरि कोन लॻंदी सुठा मौक़ा फ़राहम कंदव तालीमी इदारनि खे अवां बहितर बणाईंदव त यकीनन उनजो रिज़ल्ट बि बहितर ईंदो हमेशह मां ॻाल्हि कंदी आहियां ऐं हमेशह इहा ॻाल्हि हिकिड़ी सर्टिफाइड ॻाल्हि आहे सिर्फ़ु आऊं कोन थी कयां हर माण्हू हिन ॻाल्हि खे मञे थो तव्हां तालीम खे जेकॾहिं तरजीह ॾींदा त पोइ यकीनन तरक़ी जी राहुनि खां तव्हां जेको आहे सो दूरि कोन आहियो प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था पैटर्न अॼु जो बार बार आऊं चवां पई त सुठो आहे सो कंटिन्यू करियूं था अव्हां खां सनातिया कलाम ॿुधंदासीं ऐं चाहियां थी त तव्हां बि को मशहूरु कलाम पढ़ो जी नंढे हूंदे खां अव्हां जूं नातूं वापसि आयूं नातूं असां स्कूलनि में पढ़ंदा आया आहियूं ॿुधंदा आया आहियूं त अॼु बि उहो ई सुरूर उहो ई सुकून मिले थो सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमना सल्ले अला मुहम्मदिन सारा लहजा ऐ सहारा बेसहारन जा के रुखण दो बार तोरिया ऐ बेदारन जा के रुखण दो बार तोरिया ऐ बेदारन जा सारा लहजा ऐ सहारा किए कयूं काॾे वञूं ॿियो हो तहीलो कोन वक्त पर काजो वची वियो को वसीलो कोना किए कयूं काॾे वञूं ॿियो हो तहीलो कोना वक्त पर खाजो अची वियो को वसीलो कोना
था वञनि क़ैदी बणिया टोला बेकारनि जा के रुखण दो बार तोरीअ ऐबदारनि जा सार लहजा ऐ सहारा नेक बाना व्या छुट्टी पर को झिड़ा का दे वञने दाद दिल बर को न थे दफ्तर खणी जा दे वञन दाद दिल बर को न थे दफ्तर खणी जा दे वञन मुंह फिटी विया ज़िलज़िले में तन वेचारनि जा के रुखण दो बार तोरीअ ऐबदारनि जा सार लहजा ऐ सहारा तारो बस हालई ॿियो वक्त पंहिंजे खे ॾिसी पर खिलूं था या मुहम्मद तख्त तुंहिंजे खे ॾिसी पर खिलूं था या मुहम्मद तख्त तुंहिंजे खे ॾिसी बरझला मी हशर में भागवारनि जा के रुखण दो बार तोरीअ ऐबदारनि जा सार लहजा ऐ सहारा बेसहारनि जा के रुखण दो बार तोरीअ ऐबदारनि जा पार कर बेड़ो ही खातिने जो खुदा जे वास्ते दे वठी मुआफ़ी मिठा मुश्किल कुशा जे वास्ते दे वठी मुआफ़ी मिठा मुश्किल कुशा जे वास्ते अर्ज़ड़ा बुध या नबी बानीअ जे ॿारनि जा के रुखण दो बार तोरीअ ऐबदारनि जा सार लहजा ऐ सहारा ही महेसर आसनागर या नबी सल्ले अला खौफ तो हूं दे नथम ऐ खुदा जा लाडला तुझे दामन में ही हूंदा हथ हज़ारनि जा के रुखण दो बार तोरीअ ऐबदारनि जा सार लहजा ऐ सहारा बेसहारनि जा के रुखण दो बार तोरीअ ऐबदारनि जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
इलाही ख़ूबसूरत नातिया कलाम, बहितरीन कलाम व्यूवर्स। वक़्तु साही जो थी वियो आहे, अहिड़ो ब्रेक आहे, ब्रेक जी तरफ़ वधंदासीं ऐं अव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चऊं था अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। सुठी ॻाल्हि कंहिं ताईं मुंतक़िल करण बि सदको आहे ऐं जंहिं ताईं मुंतक़िल थिए थी उनजे लाइ बि इहो ई हुकुम आहे त उहो बि बहितर ॻाल्हि खे अॻियां वधाए त पोइ इहा ॻाल्हि सदके में शुमार थिए थी। मूंखे ॾाढो अजीब लॻंदो आहे जॾहिं असां पंहिंजे पाड़नि में ॿाहिरि वधूं था, मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि पंहिंजे सोसाइटीज़ जे आस पास गुज़रणु थींदो आहे त भितियुनि ते कुझु समटाइम्स ॾाढो अजीब पेस्ट थियल हूंदो आहे, लिखियलु हूंदो आहे। उनखां बहितर आहे त तव्हां कुझु सुठो लिखी छॾियो, उन सां बि हिकिड़ो तव्हांजे लाइ नेकीअ जो रब पाक जे तरफ़ खां आहे हिकिड़ो पैकेज त तव्हां सुठो जेकर करियो था त उनजे लाइ तव्हांखे जेको बदिले में मिले थो उहो बहितर आहे। जेकॾहिं इहो हुकुम आहे त पोइ इंसान खे ज़हन बि त रब पाक ॾिनो आहे न, सोच बि त रब पाक ॾिनी आहे न, सवाल बि त उथंदा आहिनि न। पोइ जेकर बुरो कयो था त यकीनन उनजो बदिलो बि त बुरो हूंदो न। नेकीअ जो बदिलो नेकी आहे त बुराईअ जो बदिलो बुराई आहे। सो कोशिशि बसि एतिरी कजे त असां पंहिंजे तरफ़ खां बहितर अमल करियूं ऐं जेकर बहितर अमल बि नथा करियूं, इहा बि जेकर सघ असां में कोन आहे त पोइ भला उन जेके ख़राबु आदतूं आहिनि उन्हनि खां त बची सघूं था, कुझु ग़लति करण खां त बची सघूं था, कंहिंखे नुक़सानु ॾियण खां त बची सघूं था। सो रब पाक खां एतिरो रहम घुरिजे जो असांजे हथ खां असांजे ज़ुबान खां ॿियो इंसान सेव रहे, असां कंहिंखे ॾुखायूं न, ॿियो कुझु न कयूं, पर थी सघे त असां इन ॻाल्हियुनि खां बि बचियूं। व्यूअर्स, जुमे जो ॾिहाड़ो आहे ऐं प्रोग्राम माशाअल्लाह असांजे स्टार्टिंग खां ॾाढो ख़ूबसूरत स्टार्ट थियो आहे। अॻियां वधूं था, नाले मिठो मैसर साहिबु मौजूदु आहिनि, कारी मोहम्मद अली नक्शबंदी साहिबु मौजूदु आहिनि, संदनि सां ॻाल्हियूं बि बहितर हलनि पियूं। अच्छा, अव्हां खां मां इहो पुछणु चाहींदमि त दुआ बेसिकली छा आहे, छा था सम्झो? दुआ आजिज़ी ऐं इन्हिसारी जो हिकिड़ो सुहिणो नमूनो आहे जेको अलाह सां इंसान खे माना ॻंढे थो। बेशक बेशक बेशक। जेके कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके माण्हू कंहिंसां बि शेयर नथो करे सघे, पर रब करीम जी ज़ात तमामु वेझड़ी आहे, सुभान अल्लाह, उन में लख उमेदूं ऐं लख हुजतूं लख आसरा थियनि था। बेशक बेशक। पोइ दुआ बि हिकु आजिज़ी इन्हिसारी ऐं पंहिंजी दरख़्वास्त जो सुहिणो नमूनो आहे। जॾहिं दुनिया जे माना माण्हुनि मां माण्हू मायूस थींदो आहे या केरु तव्हांजी ॻाल्हि न ॿुधंदो त तव्हां हिकदमि रुजू कंदो कंहिंसां अलाह तबारक व ताला सां। अलाह तबारक व ताला साह जे रॻुनि खां नज़दीक आहे ऐं असांजो हर चयल लफ़्ज़, हर घुरियल दुआ मालिक साईं जे बारगाह में पेश थिए थी ऐं मालिक साईं उहा क़बूल फरमाए थो। बनिस्बत बशर्तिया के अव्हां जेका दुआ घुरी रहिया आहियो उहा दिलि जे हुज़ूर सां घुरो। सुभान अल्लाह, बेशक। ईअं न त दिलि में ॻाल्हियूं ॿियूं हुजनि ऐं लफ़्ज़ी ज़बान सां माण्हू रटे करे, ईअं न आहे। रब पाक जेॾो करीम आहे, जेतिरी जंहिंजी बारगाह हूंदी आहे ओॾो उनजे माना दुनिया जो जेको को ऑफिसर आहे या कमिश्नर आहे, को DC आहे, को मुख्तियारकार आहे या को कहिड़ो, उन वटि तव्हां वेंदा हो त तव्हां माना पंहिंजे हिसाब सां माना वेंदव, जहिड़ो उहिदो हूंदो तव्हां ओड़े हिसाब सां तयारु थी वेंदव। पर हीअ त काइनात जो मालिक आहे जंहिं सॼी काइनात खे तख़लीक़ कयो, हेॾा माना सम्झो हर शइ जोड़े छॾियईं इंसान जे लाइ, इंसान खे जोड़ियईं पंहिंजे लाइ। वाह वाह, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, ख़ूबसूरत डेफिनेशन तव्हांजी ज़ुबानी। ऐं दुआ जो हिकिड़ो ॿियो फ़ाइदो इहो बि आहे, जिते बिलीव आहे, मुंहिंजो बि यकीन रखां थी, तव्हांजो बि यकीन हूंदो, दुआ जेकर वक़्त ते अॻे कोन थी त पोइ उनजो समर आख़िरत जे लाइ जमा थिए थो, त पोइ इंसान मायूसी खां हटी वञे। स्टार्टिंग जेको मूं इंट्रो ॾिनो न त उन में इहा ई मूं पॉइंट हाईलाइट कई त
कोशिशि कजे त माण्हू मायूसी खां दूरि थिए. बिल्कुलु मायूसी कुफर आहे ऐं पोइ वरी उमीदूं बि इंसान जूं मिसार जो वञनि. बहितर आहे त इंसान पुर उमीद हुजे ऐं रब खे बि इंसान जी इहा जेका ताक़त परवरदिगार ई ॾिए थो त रब खे इहा ॻाल्हि वणे थी इंसान जी. सो अॻियां वधूं था. कारी मोहम्मद अली नक्शबंदी साहब बि मौजूदु आहिनि ऐं संदन प्रेजेंस बि हमेशह असांजे प्रोग्राम जे लाइ सुठी रही आहे, ख़ूबसूरत रही आहे. आप क्या सुनाएंगे? सुभान जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह. अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना. ये बात कितनी है हंसी, ये बात कितनी है हंसी, जो कह गए मोइनुद्दीन के दीन की पनाह हुसैन है, मौला हुसैन है मेरा बादशाह, हुसैन है मेरा, हुसैन है मेरा बादशाह, हुसैन है मेरा, हुसैन है मेरा बादशाह. हुसैन करे कोई जो हम सरी, किसी की क्या मजाल है, हुसैन कर लिहाज से जगह में बेमिसाल है. ये हो चुका है फैसला, ये हो चुका है फैसला, न कोई दूसरा नबी न कोई दूसरा, हुसैन है मेरा, हुसैन है मेरा बादशाह, हुसैन है मेरा, हुसैन है मेरा बादशाह. हिदायतें हिदायतें हुसैन पर अमल करो ए मोमिनो, रहेंगे हम बहिश्त में यकीन रखो ए मोमिनो. कबूल होगी हर दुआ, कबूल होगी हर दुआ, कबूल होगी हर दुआ, किसी से क्यों डरे भला, हमारा वास्ता हुसैन है मेरा, हुसैन है हमारा वास्ता, हुसैन है मेरा, हुसैन है हमारा वास्ता, हुसैन है मेरा, हुसैन है मेरा बादशाह, हुसैन है. ये हो चुका है फैसला, ये हो चुका है फैसला, न कोई दूसरा नबी न कोई दूसरा, हुसैन है. दुआओं में निदाओं में जो वास्ता उन्हें बनाएगा, बहिश्त की जो राहों का जो रास्ता उन्हें बनाएगा. न वास्ते में तोड़ है, न वास्ते में तोड़ है, न रास्ते में मोड़ है, ऐसी सीधी राह हुसैन है मेरा, हुसैन है मेरा बादशाह, हुसैन है मेरा, हुसैन है मेरा बादशाह. करेगा जो मुखालिफत गमे हुसैन की यहाँ, वो हश्र होगा हश्र में के अल हफीज अल अमान, जहाँ भी छुपने जाएगा, जहाँ भी छुपने जाएगा, हाँ जहाँ भी छुपने जाएगा, कहीं भी बच न पाएगा. हर जगह मेरा हुसैन है, मौला हुसैन है कि हर जगह मेरा हुसैन है. मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम, अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन, अस्सलाम या हुसैन. जिसने हक करबला में अदा कर दिया, अपने नाना का वादा वफा कर दिया, सब कुछ उम्मत के खातिर फिदा कर दिया, घर का घर सुपुर्दे खुदा कर दिया. उस हुसैन इब्ने है दर पे लाखों सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम, मेरे हुसैन तुझे सलाम, अस्सलाम या हुसैन, अस्सलाम
یا حسین میرے حسین تجھے سلام. سبحان اللہ ماشاء اللہ. असां प्रोग्राम जे तरफ़ अॻियां वधंदासीं. टाइम असां वटि शॉर्ट आहे, लिमिटेड टाइम आहे. सो अव्हां सां पूरे हूअं बि जॾहिं बि प्रोग्राम कंदा आहियूं त ॿ टे अहिड़ा नुक़्ता पाण कढंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त उन्हनि ते असां पंहिंजे तरफ़ खां पंहिंजा वीचार वंडे सघूं. अव्हां खां मां पुछणु चाहींदसि, ॾिसो जीअं हर ॾींहुं बहितर आहे, हर ॾींहुं ख़ूबसूरत आहे, हर महीनो बहितर आहे, हर ॾींहं जी हिकिड़ी पंहिंजी वैल्यू आहे. बसि तव्हां पंहिंजे तरफ़ खां ॿ टे पॉइंट्स हाईलाइट कजो त अॼु जो ॾींहुं जेको आहे घर में बहितर खां बहितर तरीक़े सां कीअं गुज़ारिजे, हुन में ज़िक्र कीअं हुअणु खपे. शाम जो जेको पहर आहे, जंहिं वक़्तु असां सिज लथे जी निमाज़ अदा करियूं था, हुन वक़्तु छा ज़िक्र हुअणु खपे, कहिड़े तरीक़े सां तव्हां बहितर खां बहितर ज़िक्र जी तरफ़ वधी सघो था. ॾिसो न, तव्हां जुमे जो जेको भलारो ॾींहुं आहे उहो माना ॾींहंनि जो सरदार बि आहे. ऐं इन भलारे ॾींहं खे माण्हू सुबुह सां उथे नमाज़ पढ़े, नमाज़ खां बाद में जेके माण्हू रोज़ रूटीन में जंहिंजी तलावत आहे उहे त तलावत यकीनन कंदा हूंदा. जो तलावत अहिड़ी शइ आहे जेको न कंदो त उनखे सुकून न ईंदो. सही ॻाल्हि आहे. त जेके माण्हू भला नथा कनि त उहे कम अज़ कम जुमे वारे ॾींहुं क़ुर पाक खे खोले ॾिसण बि इबादत आहे. उहो बि हिकिड़ो वॾो सवाबु आहे. त क़ुर पाक जी तिलावत कनि, उन खां पोइ पंहिंजे कमनि कारनि सां हलिया वञनि. त अलाह तबारक व ताला जो जेको इस्म मुबारक आहे ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, हिकिड़े पासे ॾांहुं सॼी दुनिया जा ताराजी जे पुड़ में सॼी दुनिया जा जेका दुनिया आहे उहा विझो, ॿिए पासे ॾांहुं ला इलाहा इल्लल्लाह हुजे त ला इलाहा इल्लल्लाह जो पुड़ गोरो आहे. त इहो हिकिड़ो तमामु सुहिणो ज़िक्र आहे. दिलि में माण्हू ला इलाहा इल्लल्लाह पियो पढ़े त इन सां दिलि खे सुकून बि मिलंदो ऐं उन खां अलावा तव्हांजो ॾींहुं सुहिणो गुज़रंदो. त अहिड़े नमूने सां 5 वक़्तनि नमाज़ुनि जो माण्हू जेको आहे सो उहो कोशिशि करे नमाज़ जेका आहे सा उहा इमाम जे पुठियां पढ़े ऐं त उन सां वधीक अजर आहे, वधीक सवाबु आहे. अहिड़े ई नमूने सां वरी कसरत सां दुरूद पाक पढ़जे. सही, कसरत सां दुरूद पाक पढ़े, जंहिंजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान बि आहे. जी 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 जी. जेको जुमे जे ॾींहुं माण्हू दिलि ऐं जान सां मना. सही सही सही. बहितर ॻाल्हियूं, बहितर सम्झाणियूं. ऐं यकीनन व्यूवर्स, ईंदड़ हफ़्ते असां वरी हाज़िर थींदासीं नवां महिमान ऐं पाण खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं. हींअर अव्हां खां असां वठंदासीं इजाज़त. मूंखे मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदव इजाज़त, पर वेंदे वेंदे अव्हां जे लाइ नातिया कलाम तोहफ़े तौरु असां छॾींदा वेंदासीं. आवाज़ हुन नाले मैसर साहिब जिन जो सो मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदव इजाज़त. पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि. अल्लाह वाही. जी बिस्मिल्लाह कयो. सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. रहमत दा खजीना लोकां दियां लख ठारां साडी ठार मदीना लोकां दियां लख ठारां साडी ठार मदीना तो पढ़िए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. मुखे याद पया आहिन मीनार मदीने जा. मुखे याद पया आहिन मीनार मदीने जा. दिल सारिया वरी पल पल सिंगार मदीने जा. है दिल सारिया वरी पल पल
सिंगार मदीने जा महबूब जो मुल्क मिठो वञी डोरे जल्ब ॾिठो महबूब जो मुल्क मिठो वञी डोरे जल्ब ॾिठो तन खे ॾाज ॾियण वारा सरदार मदीने जा तन खे ॾाज ॾियण वारा सरदार मदीने जा मूंखे यादि पिया आहिनि मीनार मदीने जा आका जे हरम दर नई गम न कोई फिक्र आका जे हरम दर नई गम न कोई फिक्र अहिड़ा त आहिनि सुहिणा आसार मदीने जा अहिड़ा त आहिनि सुहिणा आसार मदीने जा मूंखे यादि पिया आहिनि मीनार मदीने जा हर मंज़र खां प्यारो आरोज़ो सजण वारो हर मंज़र खां प्यारो आरोज़ो सजण वारो दीदुन खे थधाण ॾियनि दीदार मदीने जा दीदुन खे थधाण ॾियनि दीदार मदीने जा मूंखे यादि पिया आहिनि मीनार मदीने जा अल्लाह नसीब कंदो ज़ियारत हर गरीब कंदो अल्लाह नसीब कंदो ज़ियारत हर गरीब कंदो मुंहिंजा अर्ज़ अघाईंदा मन ठार मदीने जा मुंहिंजा अर्ज़ अघाईंदा मन ठार मदीने जा मूंखे यादि पिया आहिनि मीनार मदीने जा ऐ नाल मिठा हर हर थियनि शल तैबा जा सफ़र ऐ नाल मिठा हर हर थियनि शल तैबा जा सफ़र मूं वांगे तालिब थई हज़ार मदीने जा मूं वांगे तालिब थई हज़ार मदीने जा मूंखे यादि पिया आहिनि मीनार मदीने जा दिल सारिया वरी पल पल सिंगार मदीने जा